अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला खातमिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व अज़वाजिहि अजमाईन। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। व इज़ा सअलका इबादी अन्नी फ़इन्नी क़रीब उजीब दावतद दा'i इज़ा दआन फलयस्तजीबू ली वलयुमिनू बी लअल्लहुम यरशुदून। मुझा मुसलमान भाइरो, अल्लाह जल्ल जलालुहु जे बरहक़ ऐं सच्चे किताब आसमानी रूहानी आख़िरी किताब क़ुरान पाक मां सूरह बक़रा मां हींअर मूं तव्हां जे साम्हूं हिकु आयत करीम तिलावत कई। अल्लाह सुब्हानहु व तआला पंहिंजनि बाननि खे हुकुम फ़रमाए थो, सम्झाए थो त जॾहिं बि तव्हांखे कंहिं शइ जी बि ज़रूरत पवे त अल्लाह ताला खां घुरो, अल्लाह ताला खां दुआ घुरो, अल्लाह ताला खे पुकारियो। तव्हांखे पैसो हुजे जवाब ॾींदो, से पूरो कंदो। जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि के नवा मुसलमान थिया, पहिरीं त ॿियनि खे पुकारींदा हुआ, दरगाहुनि खे, क़बरुनि खे या बुतनि खे या वॾा उन्हनि जूं शख़्सियतूं हुयूं उन्हनि खे पुकारींदा हुआ, उन्हनि खां दुआ घुरंदा हुआ। के ॾाढे के आस्ते जॾहिं मुसलमान थिया पोइ उन्हनि खे ख़बर हुई त हाणे अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंखां दुआ नाहे घुरणी, अल्लाह खे ई पुकारणो आहे। ऐं नवां जेके हूंदा हुआ मसाला पुछंदा हुआ, पुछणु लाज़मी आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आॾो अर्ज़ु कयूं ते अल्लाह जा रसूल, असांजो रब वेझो आहे या परे आहे? जे वेझो हुजे त आस्ते सॼूं, जेकॾहिं परे हुजे त ॾाढे दुआ घुरूं, ज़ोर सां अल्लाह खे पुकारियूं। अल्लाह सुब्हानहु व तआला क़ुरान जी आयत नाज़िल फरमाई व इज़ा सअलका इबादी अन्नी, ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जॾहिं मुंहिंजा बाना मुंहिंजे मुतालिक़ तोखां सुवाल कनि, पुछनि त अल्लाह किथे आहे, पोइ हुननि खे चओ फ़इन्नी क़रीब, आउं क़रीब आहियां, वेझो आहियां। हाज़िर जो लफ़्ज़ अल्लाह ताला पंहिंजे लाइ कोन्हे चयो, क़रीब आहियां। उजीब दावत दा'i इज़ा दआन, दुआ घुरंदड़ जी दुआ ॿुधां थो, जंहिं वक़्त बि मूंखां दुआ घुरे थो। टाइम कोन्हे, वक़्तु कोन्हे, ॾींहुं हुजे राति हुजे, ॾाढे चवे आस्ते चवे, अल्लाह तो फरमाए ता ॿुधां थो। पोइ मुंहिंजनि बाननि खे खपे त क़बूल पाइण जी उमेद मुंहं में रखनि,
ऐं मूं ते ईमान आणीनि, इन में हुननि जी हिदायत आहे, इन में हो सुधरंदा, सिधे रस्ते ते ईंदा। जॾहिं ॿाननि जो इहो अक़ीदो हूंदो त अल्लाह ॿिए जे वास्ते खां सवा, वसीले खां सवा, मुहाबे खां सवा ॿुधे कोन थो, इहे माण्हू हिदायत ते कोन ईंदा। अल्लाह ॿुधायो त आउं हर वक़्तु ॿुधां थो, ऐं जेको ईअं थो करे, इहो अक़ीदो रखे थो अल्लाह ताला ॿुधे थो बिना मुहाबे जे, बिना वसीले जे, इहो माण्हू सुधरंदो, इहो हिदायत याफ़्ता थींदो। मामूली ॻाल्हि कान्हे। अल्लाह जो पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजनि सहाबनि खे तरबियत ॾींदा हुआ, फरमाईंदा हुआ, जेकॾहिं तव्हांजो लूणु खुटी पवे, जुती टुटी पवे, अल्लाह खां घुरो। छा मतिलब? लूणु सस्तो आहे, जुती ॻंढाइण जा पैसा बि आहिनि, लूणु वठण जा पैसा बि आहिनि, पर पोइ बि अल्लाह जे पैगंबर फरमायो अल्लाह खां घुरो। ही अल्लाह जे पैगंबर अल्लाह सां राब्तो रखणु, अल्लाह खां घुरण जो तरीक़ो सेखारियो। पैसा पिया आहिनि, माण्हू 50 रुपया ॾेई जुती ॻंढाईंदो, पर ईअं न फ़ख़ुरु करे त ऐं ॻंढाईंदो, अल्लाह खां घुरण जी कहिड़ी ज़रूरत आहे? अल्लाह जा बाना चओ त मुंहिंजा अल्लाह मूंखे तौफ़ीक़ ॾे, ऐं ॻंढायां जुती, अल्लाह मूंखे तौफ़ीक़ ॾे लूणु वठां। यादि रखो, जेकॾहिं न अल्लाह तव्हांजा पेर उघाड़ा करणु चाहे, घर में चाहे हज़ारों रुपया पिया हुजनि, पर पेर केर बि हुन जा ढके नथो सघे। कई अहिड़ा आहिनि, मोगा चरिया पिया हलनि, जूतियूं माइट पायो छॾीनि, वरियो अलाए किथे छॾियो ॾियनि, केरु ईअं ॼाणी वाणी कंदो? माना वञी जुती वरितई, जुती ॻंढाई, अल्लाह खां दुआ घुरी, जुती पंहिंजे लाइ पियो वठे वञे, अल्लाह ख़ुशि थिए थो, बानो मूं ते भरोसो रखे थो, पंहिंजे पैसनि ते, पंहिंजे ताक़त ते भरोसो कोन अथसि। ऐं जेकॾहिं न अल्लाह लूणु न चखाए, अल्लाह ताला जेकॾहिं कंहिंजो लूणु बंदि करे, लाखों रुपया आहिनि, पर जे लूणु थो खाए त बीमार थो थिए। हे अल्लाह जे नबी थोरो मिसाल ई सम्झायो त जेकी बि वठो, अल्लाह मुंहिंजी हीअ शइ खुटी वई आहे, तूं तौफ़ीक़ ॾे, वञी वठी आ। दुआ घुरण जो बि तोखे अल्लाह सवाब ॾिनो, ऐं जेका तो शइ खाधी वरिती उन जो बि अल्लाह साईं तोखे अजु ॾींदो। ही त पाण वटि शयूं मौजूदु आहिनि, पैसो मौजूदु आहे, पर ज़ाहिरी का शइ न हुजे, को सबब ई कोन्हे त ही मुंहिंजी मदद कीअं थींदी, ही मुंहिंजो मसइलो हल कीअं थींदो, तव्हांखे सम्झण में न अचे, तॾहिं बि अल्लाह खां दुआ घुरो, अल्लाह मुंहिंजो ही कमु आहे तूं कर। मुंहिंजे लाइ त ज़ाहिरी को बि रस्तो कोन्हे, सबब कोन्हे, अल्लाह तूं मुंहिंजी मदद कर। क़ुरान अहिड़नि वाक्यनि सां भरियो पियो आहे। अल्लाह जो कलीमुल्लाह पैगंबर मूसा अलैहिस्सलाम सूरत कसस में आहे त मिस्र जे शहर में आयो, रस्ता सुनसान लॻा पिया हुआ, रश तमामु घटि हुई, सुबुह सवेल हुई या 2 पहरनि जो टाइम हो। ॾिठाई त 2 माण्हू आहिनि विढ़नि पिया, हिकिड़ो क़िब्ती हो, ॿियो सिबती हो, हिकिड़ो फिरौन जो ख़ासि बोरची हो, एॾे ज़ालिम जो, ऐं ॿियो मूसा अलैहिस्सलाम जो माइट हो, क़ौम जो माण्हू हो, बनी इसराइल, ॿई विढ़नि पिया। जेको फिरौनी हो उहो इन ते ज़ुल्म करे रहियो, नाजायज़ हिन सां विढ़ी रहियो, हिन खे मारे रहियो हुयो।
त मूसा अलैहिस्सलाम के संदसि क़ौम जे माण्हू चयो मूसा वारो कर, मदद कर, ही मूंखे मारे थो। मूसा अलैहिस्सलाम खे त नंढे हूंदे खां वठी ख़बर हुई त ही मुंहिंजे क़ौम ते फिरौन जा माण्हू ज़ुल्म कंदा रहनि था। मूसा अलैहिस्सलाम खे अॻई उन्हनि ते कावड़ हुई, ज़ालिम हुआ। मूसा अलैहिस्सलाम जो इरादो इहो थियो त वेझो थी ऐं हिनखे मुक हणा, मुक सां जहिड़ो ख़तमु थींदो हिक ॿिए खे छॾे ॾींदा। मूसा अलैहिस्सलाम अची हुनखे जो ईअं मुक हणी त उते ई हुन जो मौत थी वियो, मरी वियो। मूसा अलैहिस्सलाम ॾिठो त हिन जो एॾो त जुर्म कोन हो जो हिनखे क़त्ल करे छॾिजे। फवक़ज़हु मूसा फक़ज़ा अलैहि, मूसा अलैहिस्सलाम उनखे मुक हणी। तफ़सीर लिखनि था मुक सां त को मरे कोन थो, हिकिड़ी मुक सां को मरंदो ई कोन्हे। ॿ ॻाल्हियूं थी सघनि थियूं, हिकु त या मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह अहिड़ी ताक़त ॾिनी जो अहिड़ी मुक हईंसि जो वरी साह ई कोन खणी सघियो, या हू को वॾी उमिरि जो पोड़ो या बीमार हो जो मुक न सही सघियो ऐं मरी वियो। पर जेॾी महिल मरी वियो मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह जो डपु थियो, अल्लाह जो ख़ौफ़ थियो। अल्लाह साईं मूंखां पुछंदो त ही माण्हू मामूली ग़लतीअ ते तो छो मारियो। मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जो पैगंबर आहे ऐं हुन ज़ुल्म कोन कया आहिनि, नाजाइज़ कम कोन कया आहिनि। नंढे हूंदे खां ई अल्लाह ताला उनखे अहिड़ो नेक चङो बनायो। अल्लाह उन ते एॾी महिरबानी कई जंहिंखे न अल्लाह ताला का बि नेमत ॾे थो त उन जे लाइ ज़ाहिरी भले सबब कुझु बि न हुजनि। मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे घर में वॾो थियो, पलियो माउ जे गोद में, ऐं मूसा अलैहिस्सलाम जो घराणो उन टाइम में बि अशराफ भलो चङो हो। उनखे चङाईअ जी तरबियत मिली रही हुई। ऐं वरी फिरौन जे घर में रही करे दुनियाई उनखे तालीम मिली। जवान थियो त रब्बुल आलमीन उनखे दीनी दुनियाई ॿई तालीमूं ॾेई छॾियूं ऐं हर बुराई खां गुनाह खां परे। पर हिकिड़ी मुक सां जॾहिं माण्हू मरी पियो मूसा अलैहिस्सलाम खे वॾे वॾो अफ़सोस थियो। चई क़ाल रब्बि इन्नी ज़लमतु नफ़्सी, मुंहिंजा अल्लाह मूं पंहिंजो पाण ते ज़ुल्म करियो ऐं पाण रोज़ ज़ुल्मनि वारा कम करियूं पिया, को अफ़सोस कोन्हे। ॼाणी वाणी निमाज़ छॾियूं था, इहो ज़ुल्म। ॼाणी वाणी रोज़ा नथा रखूं, इहो ज़ुल्म। कंहिं मोए खां वञी दुआ था घुरूं, इहो ज़ुल्म। कंहिं ज़ालिम जी मदद करियूं था, इहो ज़ुल्म। कंहिंजे बनीअ ते कब्ज़ो करियूं था, इहो ज़ुल्म। कंहिं खां चालाकी करे पैसा था कढूं नाजायज़, इहो ज़ुल्म। बेशुमार ज़ुल्म करे रहिया आहियूं, का ॻणती कान्हे। ऐं ही मूसा अलैहिस्सलाम ॼाणी वाणी बि कोन हुनखे मारी, ईअं मरी पियो। तॾहिं चए मुंहिंजा रब्बुल आलमीन मूंखां ग़लती थी वई आहे, मूंखां ज़ुल्म थी वियो आहे, फ़ग़फ़िरली। ॾिसो न पैगंबर जी अल्लाह खां दुआ घुरण, अल्लाह मूंखे बख़्श बि कर ऐं मुंहिंजी पर्दा पोशी बि कर। ही ज़ालिम हूअं ई पियो बचा कोहाराए। जेकॾहिं उनखे ख़बर पई त मूसा मुंहिंजो माण्हू मारियो आहे,
मूं ते मुंहिंजी क़ौम ते बेशुमार ज़ुल्म करे ॾींदो, हुन जे लाइ ज़ुल्म करण जो रस्तो ठही पवंदो। तंहिंजे करे फ़ग़फ़िरली, अल्लाह मूंखे बख़्श बि कर ऐं मुंहिंजो पर्दो बि रख, हुननि खे ख़बर न पवे त ही क़त्ल कंहिं कयो। अल्लाह सुब्हानहू व तआला जी कुदरत ॾिसो। इहो पुकारण दुआ घुरण अल्लाह खे अहिड़ी वणी जो फरमाई फ़ग़फ़र लह इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम। रब्बुल आलमीन उनखे माफ़ भी करे छॾियो, रब्बुल आलमीन उनजी पर्दा पोशी भी कई, उहो ई बख़्शींदड़ रहम कंदड़। हिकिड़ो त रब्बुल आलमीन इन्हीअ जौश जे टेम ते फिरौननि खे मालूम करण कोन ॾिनो त ही कंहिं मारियो आहे। जोश में माण्हू गाॾियूं साड़ियो छॾीनि, बंगला साड़ियो छॾीनि, अञा हुनखे ख़बर ई न पई। ऐं ॿियो इन में राज़ इहो बि त उहे जेके हज़ारूं माण्हू फिरौन जा पूॼारी हुआ, जेके अल्लाह करे उनखे मञींदा हुआ, उहे बि अखियूं पटीनि ॾिसनि त ही पाण खे अल्लाह वॾो चवराए थो, वॾो अल्लाह आऊं आहियां, इनखे ख़बर न आहे त हिन जो मुंहिंजे माण्हूअ जो कातिल केरु आहे। जॾहिं पंहिंजे माण्हूअ जे कातिल जी ख़बर कान्हे त उहो ख़ुदा कीअं थो थी सघे। अल्लाह ताला हर ॻाल्हि में राज़ रखियो। सॼो ॾींहुं सॼी राति ॻोल्हियूं पर का ख़बर कान पई त हिन जो कातिल केरु आहे, हिन खे कंहिं मारियो। क़ुरान थो फरमाए त ॿिए ॾींहुं सुबुह जो सवेले मूसा अलैहिस्सलाम शहर में दाख़िल थियो। ख़ौफ़ हुजेसि, हिरास त ख़बर न आहे मुंहिंजे मामले, मुंहिंजे बारे में छा मामिलो आहे, गिरफ़्तारी जा वारंट आहिनि या को सख़्तु क़दम आहे। आहिस्ते आहिस्ते शहर में पेर रखियई, ॾिठई त ॿ माण्हू विढ़नि पिया। वरी हिकिड़ो फिरौनी ऐं ॿियो साॻियो जेको पहिरें ॾींहुं विढ़ियो, वरी उहो ॿिए सां विढ़े पियो फिरौन जे माण्हूअ सां। फिरौन अगई ज़ालिम, उन जो दबदबो त मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे क़ौम वारे माण्हूअ खे ॾिठो त हुन सां विढ़े पियो। मूसा अलैहिस्सलाम खे वरी बि मदद लाइ घुरे, मूसा वारो कर, मदद कर। मूसा अलैहिस्सलाम हुनखे चयो त तूं को गुमराह माण्हू आहीं, कल्ह हुन सां विढ़े, अॼु हिन सां पियो विढ़ी। मूसा अलैहिस्सलाम जो हुनखे दड़को ॾिनो ऐं हुनजे वेझो थियो। हू सम्झो त अॼु बांदो वरी मूंखे मुक हणंदो, कल्ह फिरौन जे माण्हू खे मुकई, छो त दड़का ॾेई वेझो थियो न, त उन जे क़ौम जे माण्हू सम्झो अॼु मूंखे मारींदो, तंहिंजे करे उहो राज़ खोले वेही रहियो। घणा चोर हूंदा न, मरी वेंदा न, सची कोन कंदा आहिनि। हिकिड़ा ॿिनि थप्पड़नि सां जेके न चोरियूं कंदियूं उहे बि ॿुधाए हीअ बि असां कयूं आहिनि, त हीअ बि जल्दी सचार थी वियो। चवणु लॻो मूसा काल हुनखे मारी, अॼु मूंखे थो मारी, तूं इस्लाह करण कोन आई, ज़मीन में ग़लबो हासिल करण आहे। हिक ॿिए खे छॾे ॾिनो। फिरौनीअ जो ॾिठो त ही कातिल जेको लथो कोन थिए, उहो इहो ई आहे, हिन जो घर जो माण्हू ॿियो शाहिदी ॾे, शाहिदी कल्ह तो मारियो। उन वञी फिरौन खे ॿुधाए, फौरन इजलास रखियऊं, मीटिंग करे इन्हीअ ते आया, तय थियो त मूसा खे क़त्ल करे छॾियो। अगई उन जो ॻाल्हियूं हुनखे वणियूं कोन थिए, वरी जो क़त्ल कई। हिकिड़ो माण्हू डोड़ंदो आयो, चवण लॻो मूसा माण्हू तुंहिंजे बारे में मीटिंग कनि पिया, तोखे क़त्ल कंदा, आउं तुंहिंजो ख़ैर खायां, तूं हितां निकिरी वञ।
मूसा अलैहिस्सलाम सम्झी वियो त वाकई ही सचो माण्हू आहे ऐं हीअ ॻाल्हि हिन जी सची आहे। हाणे हिम्मत करे शहर मां निकिरी वञिजे। पर जीअं मूं तव्हांखे पहिरीं ॿुधायो त ईअं न ॾिसो त ही कमु अल्लाह खां थींदो या कोन थींदो। ज़रूरत पवे अल्लाह मुंहिंजो ही कमु कर। ज़ाहिरी को बि सबबु कोन्हे, न हथियार आहे, न बॉडीगार्ड, न पुलिस आहे, न फौज आहे, को बि बचाव वारो उनखे माण्हू कोन थो ॾिसण में अचे। पर फौरन जी ख़बर मिली चई रब नज्जिनी मिनल क़ौमि ज़ालिमीन। ए मुंहिंजा रब्बुल आलमीन ज़ालिमनि खां निजात मूंखे तूं ॾे। अल्लाह सुब्हानहू व तआला निजात ॾियारी, निजात त ॾियारी पर रब्बुल आलमीन खे वॾा इनाम उन ते कया। शादी थी ऐं जाइ मिली, अमन मिली वियो। अल्लाह साईं दुआ ॿुधी। तंहिंजे करे ऐं मुख़्तसिर टाइम जे लाइ आयो हुअसि ऐं असुल उलमाए किराम जेके वॾा उहे पहुची विया आहिनि, उन्हनि जो वाइज़ तक़रीरूं इंशाअल्लाह ॿुधंदासीं। अल्लाह ताला पाण सभिनी खे तौफ़ीक़ अता फरमाए त क़ुरान हदीस ते अमल करियूं ऐं इन्हीअ जी तबलीग करे ॿियनि खे इहा दावत ॾियूं। अल्लाह तव्हांजो असांजो ॿुधणु सभु क़बूल फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।